अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं शकील अहमद ख़ास के लिए जी तव्हां ॾिस रहा सिंधी ब्लॉग। दोस्तों अॼु असां ईद जो ॾींहुं आहे। तव्हां ॿाहिरनि खे असांजी तरफ़ां ईद लख लख मुबारकूं हुजनि। ऐं असां जीअं जो आयासीं घरों ईद नमाज़ पढ़ी ऐं पंहिंजे शहर टालपुर में आयासीं। ऐं हिन पंहिंजे दोस्तनि सां गॾु बीठा आहियूं। ऐं अचो त तव्हांखे हिननि जी ॾेखारींदा को घुमण फिरण जो को प्रोग्राम कंदासीं, जेको थियो इंशाअल्लाह तव्हांखे ॾेखारींदासीं। दोस्त बि सफ़ा तयारु लॻा पिया ऐं मोटरसाइकिलनि ते बीठा बसि चइनि पिया त हाणे तुंहिंजे हलण जो इंतज़ारु आहे। ऐं असां निकिरी पिया हुननि खे मूं चयो तव्हां अचो, मां अॻियो पंहिंजे शहर जो वीडियो हिकिड़ो ठाहे छॾियां। ऐं मां हींअर पंहिंजे शहर में आयो आहियां टालपुर वॾा। वरी बची वई छोकिरी खे किथे गाॾी लॻी, पर ख़ैर अलाह बचायो। हाणे हीअ आहे असांजो पंहिंजो शहर टालपुर वॾा। ऐं रश लॻी पई आहे, सुबुह सुबुह जो टाइम आहे। माण्हू नंढड़ा नंढड़ा पंहिंजा ॿार खणी आया आहिनि शहर में घुमाइण जे लाइ। ऐं ईद नमाज़ पढ़ी छॾी थी, शहर जी विज़िट कयूं पिया। हीअ आहे असांजो पंहिंजो शहर, नंढड़ो शहर टालपुर वॾा, जेकी रश बि सुठी लॻी पई आहे। ऐं सभु कंहिंजी वट सठ लॻी पई आहे। ईद जो मौक़ो लॻो पियो आहे, ख़ुशी ॾाढी पई थिए। क़िस्मत जा मेला आहिनि, अहिड़ा मौक़ा क़िस्मत जे वारनि खे मिलंदा आहिनि। दोस्तों ईद जो मौक़ो हुयो ऐं सभु कंहिंखे कीअं वट सठ लॻी पई आहे। ऐं कीअं सभु को पंहिंजे कमकार में लॻो पियो आहे। ॿार नंढड़ा वरी घणा में घणा ॿार पिया ख़ुशि नज़र अचनि। ऐं मूं वीडियो ठाहे असांजो शहर थी वियो मुकमिल। ऐं छोकिरे खे मूं फ़ोन करे छॾी, मुंहिंजो काॾे पोइ ते रहिजी वियो। ऐं हुन चयो असां बि अचूं पिया तुंहिंजो पोयों। ऐं मां बि शहर जो वीडियो ठाहे ऐं बसि हुननि ॿिए मोबाइल ते कॉल हईं ऐं ठक जी पोयां दोस्तनि कई, अची विया मुंहिंजो पोयों। इहे आहिनि असांजा दोस्त। हाणे का सलाह अञा फ़िलहालु कान कई आहे, हाली त टालपुर क्रॉस कयो ऐं वञूं पिया वीडियो ठाहींदासीं किथे न किथे वञी या प्रोग्राम कोई करे वठंदासीं। अञा फ़िलहालु को अहिड़ो प्रोग्राम कोन कयो आहे काॾे वञण जो। छोकिरा ई दोस्त आहिनि पंहिंजा, अलाए किथे किथे वेठा। हाणे क़िस्मत जा मेला आहिनि, किस्मत के किथे कंहिंजी टुटनि न, के किथे कारोबार न आहे। सभु को वरी ईद जे ॾींहुं सभु को पंहिंजे ॻोठ पियो अची वञे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ॾाढा ख़ुशि नज़र पिया अचूं त क़िस्मत जा मेला हूंदा आहिनि। सभु दोस्त गॾिजी ऐं किॾूं वञूं पिया। फ़िलहालु सलाह हले पई, हिकिड़े दोस्त चयो त बसि एॾी परे घटि कोन था हलूं। हिकिड़े चयो त नंगरे जा था हलूं, ॿिए चयो सचल सरमस्त ते था हलूं पिया। ईअं सोचींदे बसि पोइ कोन हली सघियासीं ऐं असां चयो त हलूं था नंगरे जा। दोस्त मूंखां मोबाइल वरितो, चई मूंखे ॾियाणे भला तूं पोयों अचु ऐं मां थो व्लॉग ठाहियां भला तुंहिंजो, तूं पोयों अचु। बाक़ी रुॻो तूं भरी पियो ऐं अॻे पंहिंजो बि त वीडियो कुझु बचे। मुंहिंजो हा बिल्कुलु सही आहे। हाणे ॾिनो त मां पुछियो, मां इशारा कंदो अचां वीडियो सही भरींदो अचां, का गड़बड़ का बि न करिजां। हाणे मुंहिंजो अलाह कामयाबु कंदो। हुन चयो न इंशाअल्लाह सुठो ठाहींदासीं। असां पुॼी वियासीं नंगरे जा देस परदेस होटल ते। असां फ़िलहालु हिते सलाह पे कई हुई, सलाह कंदासीं हिते। ऐं सलाह करे करे वरी को कैंसिल थी वई। चयूं हाणे हलूं था पहिरियों तस्वीरूं हाली कढूं, ते असां लथासीं ऐं कैंसिल थी वियो। बची न हलो पोइ ते था हलूं, वरी हितां पोइ हिते हलियासीं। हिते पुॼी वियासीं नंगरे जा भरिसां हिते भिट हुई, हुते बीठासीं। छोकिरा मूंखां अॻु में ई कई बीठा हुया ऐं कई दोस्त अचनि पिया। इहे पुॼी विया हिते, हिननि चयो त फोटू वोटू कढंदासीं, ॾाढी इंजॉय कंदासीं। मुंहिंजो ठीकु आहे भला, तव्हां इंजॉय कयो भले। हिते हीअ आहिनि दोस्त, हाणे पंहिंजे वट सठ में लॻी विया। के फोटू पिया कढनि, के वीडियो पिया ठाहिनि ऐं कंहिंजी गपशप हले पई। लॻा पिया आहिनि पंहिंजे कमनि सां। मोटरसाइकिल बीठियूं आहिनि। हाणे मुंहिंजो इंतज़ारु हुयनि त केॾी महिल व्लॉग ठाहे। हाणे मुंहिंजो व्लॉग हले थो पियो, जारी लॻो पियो आहे। हाणे वरी ॾाढा वीडियो ठाहे ऐं हाणे कई असां हलण जी तयारी। ॾाढा फोटू ॿोटू ठाहे इंजॉय कई। हाणे असां थी पिया सिधो नंगरे जा होटल ते। ही आहे देस परदेस होटल ऐं असां हिते पुॼी वियासीं। हिननि सोचे चयूं काॾे हलूं, हाणे छा खाईंदव छा पीअंदा। ईअं करे करे अञा फ़िलहालु वरी कैंसिल थी वई। अञा ॻाल्हि के केॾो वॼी आहे। ऐं हीअ आहे नंगरे जा होटल जी भरिसां मुंहिंजे मामे जो दुकानु किरियाना। मामे अल्ताफ़ नालो अथसि, ॾाढो ज़बरदस्त VIP दुकानु अथसि। सफ़ा दुकान बि फुल लॻो पियो अथसि सामान में। इंशाअल्लाह तव्हांखे हिते हर शइ मिलंदी हिन में। किरियाना जो आइस्क्रीम बि अथसि ऐं बोतलुनि बि अथसि। वॾो सिस्टम न, दुकानु सफ़ा फुल लॻो पियो अथसि। वरी उन जी भरिसां मुंहिंजे मासाता जो दुकानु आहे इसाक, उन जो ज़बरदस्त वॾो फस्ट क्लास दुकानु पियल हले पियो। दुकान जे MP3 जो ऐं सोलर सिस्टम जो दुकानु अथसि।
मोबाइलूं चार्जर सोलर सिस्टम इहा आहे मुंहिंजो मां साहु नालो अथसि नंगरे जा दुकानदार मामू मुंहिंजो अल्ताफ़ ऐं इसाक ॿिन्हिनि जा गॾु दुकान आहिनि। वरी दोस्त मां हिते व्लॉग बि ठाहींदो दोस्त मुंहिंजा हले काॾे भॼी विया पुछा कई महीने हू मुंहिंजो काॾे भॼी अची मथे वेठा आहिनि मां जो मथे वञा ॾिसां मुंहिंजो काॾे विया यको मां तकिड़ो तकिड़ो मथे ॾिसां त वटि सटि वेठा आहिनि पंहिंजे कमकार तां वरी मुंहिंजो छा काॾे विया मूंखे छॾी वटि सटि लॻा पिया आहिनि पंहिंजे कम में। उन खां पोइ असां मानी खाइण जो प्रोग्राम कयो ऐं मां हिननि खां कावड़जी हलियो आयुमि हिननि मूंखे व्लॉग जेको आहे मानी जेको खाधी हुई असां हुननि असांखे मानी जो व्लॉग न ठाहिणु ॾिनो पंहिंजे दोस्त चयईं ना आहे ठाहिणो मुंहिंजो ठाहिणो हुन चयो ना आहे ठाहिणो ऐं मानी खाई ऐं मां कावड़ मां हलियो आयुसि हू उते वेठा मुंहिंजे पोयां पिया आया पर मां हलियो आयुमि मुंहिंजो हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे इहो सही कोन कयो अथव हुननि चयो न यार सही ॻाल्हि कोन्हे इहो वीडियो व्लॉग न ठाहे। उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे खोड़ सारो पंहिंजो ख्यालु रखियो दुआ में यादि रखियो वरी मुलाक़ात इन नए वीडियो में।